मर्द हमेशा सेहत जे हवाले सां कंहिं शइ जी पाबंदी नाहिनि कंदा। सुबुह जो नेरनि में जेके मर्द तेल में भुगल टोस्टर या अहिड़ी का शइ खाइनि था उन्हनि लाइ ॾुखियाई पैदा थी सघे थी। संदन वज़न बि वधी सघे थो ऐं कैलोरीज़ बि ख़तरनाक हद ताईं वधी सघनि थियूं। अमरीकी एग्रीकल्चर डिपार्टमेंट तरफ़ां कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त सुबुह जो नेरनि में प्रोटीन सां भरपूर ग़िज़ा जो हुजणु ज़रूरी आहे। इहा ई प्रोटीन ऐं फाइबर सां भरपूर ग़िज़ा मर्दनि लाइ अॻिते हली फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। अमरीकी जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन तरफ़ां कयल तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त प्रोटीन सां भरपूर ग़िज़ाउनि जो इस्तेमालु ब्लड शुगर खे कंट्रोल में रखण लाइ मददगार आहे। अहिड़ी रीति मर्द मांझांदे में भुगल खाधनि खां पासो कनि। तरियल शयुनि जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त ही कोलेस्ट्रोल वधाइनि थियूं, जेको बाद में दिलि जे दौरे जो सबबु बणिजी सघे थो। इन लाइ जेकॾहिं अव्हां मांझांदे में गोश्त ई खाइणु चाहियो था त सैंडविच में गोश्त खाओ, ऐं जेकॾहिं कुकड़ जो गोश्त खाइणु चाहियो था त एतिरो न पचायो जो नुक़सानकार बणिजी वञे। इन खां सवाइ मच्छी खे बि एतिरो न भुञणु घुरिजे जो उहा बाद में अव्हां खे नुक़सान ॾिए।